दोस्तों 10 जनवरी 2025 ते उस्ताद जलाल चांडी जी वरसी जी मुनासिबत सां धरती टीवी वारनि हिकिड़ो शानदार प्रोग्राम लगायो जेको उस्ताद जलाल चांडी जी माना यादगिरियुनि खे वरजाइणो हो। उन में वॾा वॾा कलाकार घुराया विया जंहिंमें असद कुरैशी बि हो ऐं जिगर जलाल बि हो ऐं उन में हिकिड़ो ॿियो नालो हो बख़्शण मेहरानवी साहबु जेको तमामु वॾे पाए जो कंपेयर ऐं वॾो आर्टिस्ट आहे ऐं जेको रेडियो पाकिस्तान टेलीविज़न माना सिंधी चैनलनि ऐं वॾा वॾा जेके सकाफ़त खाते तरफ़ां जेके प्रोग्राम थींदा आहिनि मेलनि मलाखड़नि में कल्चर शो थींदा आहिनि उन्हनि में कंपेयरिंग जा फ़राइज़ सरअंजाम ॾींदा आहिनि। दोस्तों इन प्रोग्राम में जेको आहे बख़्शण मेहरानवी साहब खां बि उस्ताद जलाल चांडी बाबति कुझु ॻाल्हियूं पुछा कयूं हुयूं त बख़्शण मेहरानवी साहब जेको आहे उस्ताद जलाल चांडी जूं तमामु ख़ूबसूरत यादूं जेके आहिनि दोस्तनि सां शेयर कयूं ऐं वंड कई त दोस्तों ये तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं हुयूं ऐं तव्हां ॿुधंदो त तव्हांखे बि पसंदि ईंदियूं। सभ खां अवल त तव्हांखे जसु हिन सिंध जे एॾे वॾे अवामी रंग जे हिकिड़ी वॾे कलाकार खे यादि कयल हो। महिरबानी। जलाल चांडियो अलाह से मक़सद फरमाए सिंधी अवामी मौसीक़ी जो वाकई बि जेको आहे सो हिकिड़ो सरताज गायक हो। बेशक। ऐं आउं पंहिंजे यादगिरियुनि जा वर्क वरायां थो त मूंखे उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो वक़्तु यादि अचे थो जॾहिं असां जे ज़माने में उते एज़ ए राइटर एज़ ए कॉम्पियर उते असां शुरूआत कई हुईसीं जी। ऐं मुंहिंजो मरहूम सां ॿ टे मुलाक़ातूं हुयूं ऐं छा त दिलरुबा ऐं दिलबर इंसान हो ऐं हुनजी शख़्सियत जा जेके पहलू आहिनि उहे हिकिड़ो त हू वॾे में वॾो महिमान नवाज़ हुनजो ॻोठ ऐं उते जेको माण्हू आयो थिए हुन सां हुनजी मोहबत जो जेको प्यार जो रस्तो हो उहो कमाल हो। सिंध जे रवायतुनि जो बि अमीन हो ऐं बहितरीन भाॻियो हो यानी बहितरीन जानवर पालण मेहूं पालण ऐं घोड़नि जो बि शौक़ीन हो। इहे सभु ॻाल्हियूं हुनजी शख़्सियत ऐं हुनजो लिबास हुनजी जेको आहे सो सुहिणी सिंधी टोपी पाइण ऐं पोइ अचूं था हुनजी गायकी ॾांहुं त सची ॿुधायां त जलाल चांडी यानी हिकिड़ो ट्रेंड सेट कयो ऐं बिल्कुलु मुनफ़रद क़िस्म जो हुनजो जेको आहे सो हिकिड़ो जहान हो ऐं हुन यकतारे चपड़ीअ ते हूअं असां वटि फ़क़ीरी दरगाहुनि ते इहो यकतारे चपड़ीअ ते अॼु बि ॻायो वञे थो सुग में ॻायो वञे थो सुभान अल्लाह हुनजो पंहिंजो को अंदाज़ आहे ऐं ईअं यकतारे कोटा जेके गायक हुआ उहे बि सिध में मौजूदु हुआ चाकर चांडी हो गया खोड़ नाला पर हिन पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप पैदा कई ऐं माशाअल्लाह हिन जे आवाज़ जी जेका हिकिड़ी जेका ऐं हुनजो जेको उॾार हुई उहा एॾी मथे ताईं ईंदी हुई ऐं कुदरत हुनजी आवाज़ में बि हिकिड़ी मिठास रखी हुई ऐं हू जॾहिं ॾोहीड़ा ॾींदो ऐं हुन खां पोइ कलाम खणंदो त सुभान अल्लाह। ईअं सम्झो त जलाल चांडियो हिकिड़ो पूरो दौर आहे। जलाल चांडियो हिकिड़ो पूरो सिंधी मौसीक़ी जो को बहितरीन अवामी बाब ऐं अहिड़ा आवाज़ किथां वरी अचनि सो ॾाढो सुठो तव्हां हुनखे यादि कयो ऐं आऊं हुनजे लाइ वधीक छा चवां हिकिड़े कलाम में चयो त उस्ताद बुखारी जो आहे त एॾी देरि करे पोइ था यार अचो नथा सार लहो त केरु मोह या बचियो चङो थियो जो तव्हां हुननि खे सारियो आहे ऐं सिंध जे नए नस्ल ताईं हुन जूं ॻाल्हियूं पहुचायो पिया। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट्स कयो दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।